अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? उम्मीद आहे त तव्हां अल्लाह जे करम सां ठीकु हूंदा। मां आहियां मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। अॼु तव्हां जे आदो कहाणी पेश कंदासीं जादूअ जी देगिड़ी। कंबोडिया जे कंहिं ॻोठ में हिकु ग़रीब औरत रहंदी हुई। हिन खे हिकिड़ो पुटु हो। हू वीचारा तमामु ग़रीब हुआ। हिननि वटि बसि हिकु ढगी हुई जेका एतिरो त घटि खीरु ॾींदी हुई जो संदसि पीअण लाइ मस पूरो थींदो हो। वधीक हिकु पाव बि न बचंदो हो जो खणी विकिणी घर जे लाइ को सौदो सामान वठी सघनि। ॿई माउ पुट शहर जे हिकु दुकानदार खां ज़रूरत जो सामान ओधर ते वठी गुज़र कंदा हुआ। हिन दुकानदार जी हर शइ जी क़ीमत जेतोणीक तमामु घणी हुई, पर हू मजबूर हुआ जो हिननि वटि पैसो कोन हो जो ॿिए कंहिं दुकान तां वठनि ऐं ओधर फ़क़ति हिन खां वठंदा हुआ। हिकु ॾींहुं दुकानदार औरत वटि आयो ऐं चयो, सुभाणे शाम ताईं मुंहिंजो सॼो कर्ज़ो वापसि कर, न त मूं खां वधीक ख़राबु केरु न हूंदो। वेचारी औरत वटि हिकु टको पैसो बि न हो। हूअ दुकानदार जो एतिरो जल्द कर्ज़ लाइ कीअं सघे। हिन पंहिंजे पुट खे चयो त पीढ़ीअ ते वञी ढगी विकिणी अच, उन मां जेकी पैसा मिलंदा उहे दुकानदार खे ॾेई छॾींदासीं। नींगर ढगीअ खे वठी माल जे पीढ़ीअ ॾे वञी रहियो हो त रस्ते ते हिकिड़ो पोड़ो माण्हू मिलियुसि। पोड़े जे हथनि में हिकु देगिड़ी हुई। हिन छोकिरे खां पुछियो, पुट केॾांहुं पियो वञी? छोकिरे पोड़े खे सॼो अहवालु ॿुधायो। पोड़े ॻाल्हि ॿुधी हिन खे चयो, फ़िकुर न करे, तूं मूंखे पंहिंजी ढगी ॾे, जंहिं जे बदिले में आउं तोखे हीअ देगिड़ी ॾेई छॾींदुसि। छोकिरे चयो, पर मुंहिंजी माउ खे त पैसा खपनि जो हुन दुकानदार खां ओधर ते सामान वठंदा आहियूं, उन खे पैसा ॾियणा आहिनि। पोड़े चयो, हीअ देगिड़ी वॾी कम जी आहे, उन खे चुल्ह ते रखी पोइ जेका शइ घुरंदे त हूअ आणे तो वटि हाज़ुर थींदी। छोकिरे ढगी ॾेई छॾी ऐं पाण देगिड़ी वठी घर ॾे मोटियो। माउ हिन जी सॼी ॻाल्हि ॿुधी कावड़िजी पई। ज़ाहिर आहे त किथे हेॾी महांगी ढगी ऐं किथे हीअ मामूली इस्तेमालु थियल देगिड़ी। पुट खे दड़का ॾींदे चयो, तूं बि केॾो त बेवकूफ़ आहीं। हिन कारी चिॿी देगिड़ीअ जे बदिले में तूं हुन पोड़े खे ढगी ॾेई आयो आहीं। उहो चई पोइ हिन छोकिरे खे ॾाढी मार ॾिनी, पर छोकिरे खे पोड़े जी ॻाल्हि ते यकीन हो त हिन जेकी चयो आहे सो सच आहे। हिन देगिड़ीअ खे चुल्ह ते रखियो। जीअं ई बाहि जो सेक देगिड़ीअ जे तरे ते लॻो त हिन ॻाल्हाइणु शुरू कयो, हाय हाय आउं वञां थी। छोकिरे देगिड़ीअ खां पुछियो, केॾांहुं वञी थी? देगिड़ीअ चयो, आउं दुकानदार जे रंधिणे में वञां थी। उहो चई देगिड़ी नज़रुनि खां ग़ाइब थी वई। थोरी देरि बाद ही खणी ॾिसे त देगिड़ी वरी चुल्ह ते रखी पई आहे, पर हाणे उहा पहिरियां वांगुरु ख़ाली न हुई। हिन में मज़ेदार पुलाव पिया हुआ। माउ पुट प्लेटूं भरे भरे पुलाव खाधो ऐं पोइ निंड करण लाइ सुम्ही रहिया। पर पोइ थोरी देरि खां पोइ माउ वरी रड़ियूं करणु शुरू कयूं, अॼु जे मानी त असांखे हिन देगिड़ी आणे ॾिनी, सुभाणे जो छा थींदो? उहो ॿुधी देगिड़ीअ वरी ॻाल्हाइणु शुरू कयो, आउं हींअर वञां थी। केॾांहुं वञी थी? छोकिरे खेसि पुछो। दुकानदार जी तिजोरीअ में देगिड़ीअ वराणियो। ॾिसंदे ई ॾिसंदे उहा अखियुनि खां ग़ाइब थी वई। कुझु मिंट बाद हू जॾहिं वापसि आई त कननि ताईं नोटनि ऐं सिकनि सां भरियल हुई। छोकिरो ऐं हिन जी माउ नोट ॻणण लॻा।
एतिरे में चुल्ह जी चिमनीअ मां कंहिं जे दाउन कुकुनि जो आवाज़ कननि ते पियो। उहे आवाज़ दुकानदार जा हुआ। हू रड़ियूं करे बचा लाइ सॾु करे रहियो हो, बचायो बचायो मूंखे बचायो, आउं मरां थो। असुल में थियो हीअं त हू जॾहिं देगिड़ी दुकानदार जे तिजोरीअ में घिरी त दुकानदार उनखे पैसा चोराईंदे ॾिसी वरितो। जॾहिं देगिड़ी दरीअ मंझां उॾामी निकिरण लॻी त दुकानदार ड्रोड़ी उनखे सोगो झलियो ऐं देगिड़ीअ सां गॾोगॾु उॾामंदो अची औरत जे घर ताईं निकितो। देगिड़ी चुल्ह जी चिमनीअ में घिरी अची हेठां निकिती, पर दुकानदार हिकंदो थुल्हो हुजण करे उन में फासी पियो। छोकिरे दुकानदार खे चिमनीअ में फाथल ॾिसी बाहि में ॿिया बि छोॾा ऐं छेणा विधा। जंहिं मां निकितल धुएं में दुकानदार जो साहु घुटिजण लॻो। हू ज़ोर ज़ोर सां रड़ियूं करण लॻो, ख़ुदा जे वास्ते मूंखे बचायो, आउं तव्हांजो सॼो कर्ज़ु माफ़ करे छॾींदुसि। औरत दुकानदार जी मदद लाइ डोड़ी, पर छोकिरे खेसि झलींदे चयो, अमां हिन खे मतां कढियो अथई। दुकानदार वरी रड़ियूं करण लॻो, ख़ुदा जे वास्ते मूंखे ॿाहिरि कढियो, आउं सॼो कर्ज़ु त माफ़ कंदुसि, पर सॼी मिल्कियत तव्हांखे ॾेई छॾींदुसि। उहो ॿुधी छोकिरो दुकानदार खे चिमनीअ मां छिके ॿाहिरि कढियो। हिकु हफ़्ते खां पोइ दुकानदार पंहिंजी धीउ जी शादी उन औरत जे पुट सां कराई ऐं पंहिंजी सॼी दौलत धीउ जे ॾाज में ॾेई छॾी। पर हिन देगिड़ीअ जो छा थियो? देगिड़ी शादीअ वारो ॾींहुं बेहद उम्दा उम्दा खाधा ठाहिया, उन बाद गायब थी वई। अदा इहा आई जादूअ जी देगिड़ीअ जी कहाणी। उमेद आहे त तव्हांखे वणी हूंदी। अगरि तव्हांखे वणी आहे त महिरबानी करे असांखे हेठां कमेंट करे ॿुधाईंदा।